कंहिं बि सिंधी संत जूं वरसी एतिरनि शहरनि में न मल्हाई वेंदी आहे जेतिरो भगत कंवरराम साहिब जी सभिनि शहरनि में किन पंचायतुनि किन प्रेमियुनि उन्हनि जे नाले धर्मशालाऊं ठाहिरायूं आहिनि। गुड मॉर्निंग, कीअं आहियो तव्हां सभई? अॼु शहीद भगत कंवरराम जी वरसी आहे ऐं ॾाढी हेक्टिक मॉर्निंग रही। सुबुह जो हाणे थिया आहिनि 11:10। मूंखे 11:20 ताईं पहुचणो आहे हिकु जॻह ते जिते भगत साहब जो जॾहिं खां लंडन मां वापसि आई आहियां एॾी बीमार थी पई आहियां। बीमार माना बस एनवायरमेंटल फैक्टर्स। कल्ह बि मां पंहिंजे ENT डॉक्टर ॾे वियमि, इहो ई चयईं कि बसि हितां हवा पाणी तकलीफ़ थो ॾे, खाधे पीते में मां हिकदमि स्ट्रिक्ट आहियां। एनीवे, अॼु शहीद भगत कंवरराम साहिब जी वरसी आहे, उल्हासनगर में सेलिब्रेट था कनि। ॾाढी हेक्टिक मॉर्निंग रही। कल्ह मां हे मस्तु नया वाला वठी आयमि गुलाबा मां, इहे मंत्र लिखियल आहिनि ऐं मूंखे ईअं ॾाढियूं अलॻि अलॻि शयूं वणंदियूं आहिनि जेके थोरियूं एंटीक हुजनि। कहिड़ा मस्तु था लॻनि मुंहिंजा झुमका। मां हाणे तव्हांखे भगत कंवरराम चौक ॾेखारियांव थी। राजू जगियासी सर इहो हिते ठारायो आहे या मेंटेन कंदा आहिनि। आई एम नॉट श्योर। साम्हूं लिखियल आहे एफर्ट्स बाय राजू जगियासी। इन्हनि जे पप्पा खे मां सुञाणींदी हुअमि ऐं हीअ जेकी असां चवंदा आहियूं चंड राति दरबार, छाकाणि त असां हर चंड ते ईंदा हुआसीं नंढे हूंदे खां। मम्मी पप्पा वठी ईंदा हुआ हिते, त उन्हनि अंकल जा हे पुट आहिनि। साहिब की जय। शहीद भगत कंवरराम साहिब की जय। असां ख़ाली 2 मायूं आहियूं, बाक़ी सभु मर्द आहिनि। आई नो। ऐं मूंखे थोरो असांखे अजीब लॻणु खपे छा? न आंटी, तव्हां हिते छो आया आहियो? असां भगत कंवरराम जी अॼु वर्सीअ जो ॾींहुं आहे, उन ते असां गुल चाढ़ण आया आहियूं। सभई ख़ुशि हुजनि, सभु ख़ुशि हुजनि। गुड मॉर्निंग। वेरी गुड मॉर्निंग। साईं राम राम, जय झूलेलाल। अॼु संत कंवरराम साहिब जी वरसी आहे ऐं राजू जगियासी जी गॾनि ही शूट थी रही आहे, जेका सॼे देश विदेश में प्रसिद्ध थींदी। भावना राजपाल पाण शूट करे रही आहे, मतिलबु हिन जे पुठियां कोई मक़सदु आहे, पर मक़सदु असांजो जेको अॼु आहे कंवरराम साहिब जिन जी हिते असां जयकार कराइण लाइ आहियूं। ही पुतलो ॾिसो था जंहिंजी स्थापना थियण खां पोइ हर वर्सीअ ते, हर जनम उत्सव ते हिते असां गॾु थींदा आहियूं। राजू जगियासी ग्रुप जेका आहे इनिशिएटिव वठंदी आहे, सभिनी संस्थाउनि खे गॾु कयो वेंदो आहे। सिंधु यूथ सर्किल हुजे, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया हुजे, सिंधी यूथ ग्रुप हुजे, असांजी JJS हुजे, सभु पत्रकार हुजनि, सॼो समाज, धर्मवाड़ी पंचायत हुजे। राजू जगियासी जी वधीक हिन ॾिस में तव्हांखे ॿुधाईंदा। सर, तव्हां घणनि सालनि खां इहो कंदा आहियो? मां सम्झां थो ही असांखे 15 साल, मिनिमम 15 साल मां सम्झां थो हूंदो। हुन खां पहिरियों हिन चौंक जी रूपरेखा हुई। चौंक जो थोरो नंढे नमूने हूंदो हुयो। उन खां पोइ के पूजनीय साईं बलराम साहिब जी ऐं असांजे लाडले नेता पप्पू कालाणी साहिब मूंखे मदद कई हिन चौंक खे डेवलप करण में। ऐं साईं साधराम जिन जे आशीर्वाद सां हीउ जेको संतनि जो स्वरूप ॾिसो था, उन्हनि असांखे इहो जयपुर मां इहो स्वरूप घुराए ॾिनो ऐं हिते संतनि जो स्वरूप लॻो। ऐं तॾहिं खां हीअ प्रथा जेकी असां कयूं था, हर साल संतनि जो जनमदिन, संतनि जी वरसीअ ते असां सभु सिंधियुनि जा शेदाई हिते जमा थींदा आहियूं ऐं संतनि ते फूल मालाऊं अर्पण कंदा आहियूं, आसीस वठंदा आहियूं ऐं गॾोगॾु हिते हिकु शानदार प्रोग्राम बि कंदा आहियूं।
जेको प्रोग्राम हिन साल ईंदड़ 15 ऐं 20 तारीख़ जे विच में असां इहो प्लान कयो वियो आहे, जिते संत कंवरराम साहिब जी भॻत, उन्हनि जा भॼन गीत, जिते लॻभॻि उल्हासनगर जा सभु जेके सिंधियुनि जा प्रेमी, सिंधी शहीदाई ऐं लॻभॻि सॼो उल्हासनगर हिन प्रोग्राम में शरीक थींदो आहे ऐं संतनि खे आसीस वठंदो आहे ऐं उन्हनि खे नमन कंदो आहे। सर हाणे मूंखे तव्हां खां पुछिणो आहे कि इहो हिते स्टैच्यू आहे, अगरि असां वरसी सेलिब्रेट न कयूं, बसि ईअं हिनखे विसारे छॾियो लॻाए करे, तव्हां जेको सेलिब्रेट कयो था, एॾो माण्हुनि खे जमा कयो था, उन जे पुठियां तव्हां पंहिंजी जर्नी ॿुधायो ऐं सेलिब्रेशन छो? ॾिसो, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त जेके बि संत महापुरुष ऐं वीर पुरुष आहिनि, उन्हनि जा पुतला, उन्हनि जा स्वरूप चौंकनि ते लॻाइण जे पुठियां मक़सदु इहो हूंदो आहे त असां हुननि जी जीवनीअ खे ज़िंदगी भर यादि रखूं ऐं हुननि पंहिंजे जीवन में कीअं पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे देश लाइ कुर्बानी, बलिदान ऐं माण्हुनि जी सेवा कई हुई, उन सेवाउनि खे यादि कयूं ऐं कुझु न कुझु हुननि जे जीवन मां ॻाल्हियूं पाण विपिरायूं ऐं उन्हनि जी राह ते हलूं। मक़सदु पुतलनि लॻाइण जो उहो ई आहे। हाणे मां पर्सनली इहो बि थी सम्झां कि भगत कंवरराम साहिब जो जेको सिंध सां कनेक्शन हुयो ऐं उन्हनि खे असां उल्हासनगर में हिते पुतले जे रूप में जीअरो रखियो आहे, जीवित रखियो आहे, उहो तव्हां लाइ ॾाढी वॾी शाबाशी आहे, छाकाणि असां लाइ उन्हनि जी ॾाढी मीनिंग आहे। कंवरराम हिकिड़ा, मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, अहिड़ा हिकिड़ा संत, अहिड़ा हिकिड़ा असांजे सिंधी समाज जा संत हुया जेके हर जातीअ सां प्रेम कंदा हुया ऐं सभ खां विशेष ॻाल्हि जेका हूंदी, उहे जंहिंमहिल भॻवान जी धुन में मस्तु थींदा हुआ, जेके भॻत जेके गीत ॻाईंदा हुआ, सभिनी खे मद मोह करे छॾींदा हुआ ऐं उन मां जेकी उन्हनि खे उते कमाई थींदी हुई, उहा कमाई बर वक़्तु उन्हनि खे, ग़रीबनि खे, गुरजाउनि खे, लूलनि लंगड़नि जी सेवा में ओॾीमहिल अर्पण कंदा हुआ। ऐं हिननि संत कंवरराम लाइ असां त उन्हनि जे साम्हूं ॿार आहियूं, असां छा चई सघंदा आहियूं। असां ॿुधो आहे त हिननि जी भॻतीअ में अहिड़ी तासीर, अहिड़ी ताक़त आहे जो हिननि हिकिड़े मोल ॿार खे बि पंहिंजे भॻत सां जीअरो कयो आहे। त अहिड़ा संत सदा हयात आहिनि, सदा अमर आहिनि। असांखे हिननि जे अॻियां हमेशह नमन करणु खपे ऐं हिननि खां आसीस वठणु खपे। सर मूंखे इनवाइट करण लाइ थैंक यू ऐं इहो इवेंट हर साल कंदे रहण लाइ थैंक यू वेरी मच। ऐं मां वरी त मां इहो चवणु चाहींदुमि त हर साल तव्हां बि ईअं अचो ऐं संत कंवरराम जे बारे में सॼे दुनिया खे तव्हांजे माध्यम सां, तव्हांजे चैनल जे माध्यम सां, तव्हांजे न्यूज़ जे माध्यम सां तव्हां हुनजा दर्शन कराईंदा रहो। कोशिश फुल रहंदी सर। इहो भगत कंवरराम चौक हिते हूंदो हुयो, हाणे इहे जेको मां फोटो विधो आहे उन जे हिसाब सां लिखियलु आहे, डेवलपमेंट एंड ब्यूटिफिकेशन of Bhagat Kanwaram Chowk was done on 24th September 2005. I want to show you the statue now. मां चाहींदुमि कि डॉक्टर दयाल आशा भी इन मौके ते ॿ लफ़्ज़ श्रद्धांजलि जा संत कंवरराम साहिब जे शहादत जाम जन पीतो सदाई से ज़िंदा आहिनि, हिते भी जीत तन जी, हुते भी जीत था पाइनि। अमर शहीद भगत कंवरराम जंहिंजी अॼु शहादत ॾींहुं आहे, सचो संत हुयो, परोपकारी परमार्थी संत हुयो, जंहिं केतिरनि जी झोलियूं भरियूं, केतिरनि खे संतान ॾिनी, केतिरनि जा दुख दूर कया ऐं संदसि कंठ में सरस्वतीअ जो वासो हुयो, जो अॼु बि भगत कंवरराम जा गीत घर घर में गूंजी रहिया आहिनि। ऐं साण साण हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त कंहिं बि सिंधी संत जूं वरसी एतिरनि शहरनि में न मल्हाई वेंदी आहे जेतिरो भगत कंवरराम साहिब जी सभिनी शहरनि में, किन पंचायतुनि, किन प्रेमियुनि, उन्हनि जे नाले धर्मशालाऊं ठाहिरायूं आहिनि, परोपकार जा कार्य शुरू कया आहिनि। असांजा संत चानूराम साहिब जिन भगत कंवरराम जो यादगार क़ाइमु रखियो आहे ऐं सदाईं उनजो प्रचार कंदा रहंदा। ऐं मां ख़ुशनसीबु आहियां जो नंढपण में मूंखे भगत कंवरराम सिंध में लोनी ॾिनी। मां ख़ुशनसीबु आहियां। असां जो कार्यक्रम आहे दादा हरूलाल लाजपाल जे प्रेरणा सां घटि में घटि 20-25 साल कंदा रहंदा आहियूं, जंहिंमें राजू जग्या जी ग्रुप आहे, ॿियूं संस्थाऊं आहिनि। वर्सी उत्सव मल्हाए रहिया आहियूं
अॼु असां हिते सुबुह जो हार वार चाढ़े गीत ॻाईंदासीं। हाणे प्रसाद विरहाईंदा, कोड़ ठाहिराया हुआ, कोड़ विरहाईंदा। हा, 5 ॾींहंनि खां पोइ वरी हिते संगीत जो प्रोग्राम कंदासीं। जेके बि सभु संदसा आहिनि, मां सभिनी शुक्रगुज़ार आहियां जो हेॾे तइदाद में अची करे असांखे साथ ॾिनो अथऊं। मूंखे उमेदु आहे त हरदम हर हमेशह मूंखे अहिड़ो साथ ॾींदा रहंदा, मुंहिंजा जद सॾ ॾींदा ऐं संत कंवरराम साहिब खां आशीर्वाद वठंदा। जनमदिन आहे 13 अप्रैल ऐं वर्सी आहे अॼोकी 1 नवंबर। अॼु 79 वर्सी आहे कंवरराम साहिब जी। ये जेके अंदरि दरबार आहे, मंदरु चओ, दरबार चओ, हिते मां नंढे हूंदे खां ईंदी हुअमि जाम साल। हिते जंहिं महिल उल्हासनगर में रहंदा हुआसीं, उते ई हाणे भगत साहिब जे इवेंट लाइ माण्हू वेठा आहिनि, जमा थिया आहिनि। साम्हूं पुतलो हुयो त हिन चौंक जो नालो ई भगत कंवरराम चौंक आहे। साम्हूं पुतलो आहे, हिते इहा मंदरु दरबार आहे। अचो अंदरि। तो संत जेके संत आहिनि उनजा गुरू आहिनि 17 त परिचय ॾींदे संत छा थो चए? नाम कंवर मां सदाया, नाम कंवर मां सदाया, पुट तारा चंद जो आया। साईं कंवरराम जा भाग खुलिया, साईं कंवरराम बोले कंवरराम साहिब की जय। मेरो तार मुंहिंजो ओ नाले थी वियो असां इवेंट। हे कुंवर मिलिया आहिनि, कुंवर चइबो आहे न। इन जी स्टोरी इहा आहे, जेके माधू अंकल हुया न, उन्हनि जे वाइफ सुबुह 4 बजे उथी करे, माधू अंकल जे ज़ाल सुबुह 4 बजे उथी करे हे सभु ठाहिनि। वॾी शाबासी अथनि, वॾी हयाती ॾियनि भॻवानु। एॾा कम करणा या शेवा या। इहो व्लॉग मां हिते ई थी ख़तमु कयां। सॉरी, ॾाढी गर्मी आहे। हाणे मूंखे घर वञिणो आहे, वीडियोज़ एडिट करणा आहिनि। उन खां पोइ 1-2 मीटिंग आहे ऐं पोइ हिन मंथ जा 2-3 जेके मुंहिंजा कमिटमेंट्स आहिनि उन्हनि जी प्लानिंग करणी आहे। खोड़ कमु बाक़ी आहे। केॾो मज़ो आहे। मां पहिरियों दफ़ो संत भगत कंवरराम जी वर्सी अटेंड कई आहे, उहो बि पंहिंजे शहर में। आई एम लाइक सो टच्ड कि कंहिं न कंहिं तरीक़े सां भगत साहब के अलाइव रखियो अथऊं, यू नो। संत भगत कंवरराम ते गोपाल राघाणी सर जिन ज़िंदगी हिकु नाटक पिक्चर ठाही आहे, सिंधी फिल्म। उन्हनि हाणे शहीद भगत कंवरराम सिंधी फिल्म बि ठाही हुई। मां लंडन में हुअमि जंहिं महिल फिल्म रिलीज़ थी। जीअं त असांखे प्रोफेसर दयाला शाह अॼु ॿुधायूं कि शहीद भगत कंवरराम साहब अकेला अहिड़ा संत आहिनि सभिनी सिंधी संतनि मां, जिन जी वर्सी एॾनि शहरनि में दुनिया जे सेलिब्रेट कंदा आहिनि माण्हू। मूंखे इहा ॻाल्हि ख़बर न हुई त कुझु नओं सिखणु मिलियो। पर केॾी वॾी ॻाल्हि आहे न, केॾी गर्व जी ॻाल्हि आहे न कि असांजा माना सिंधियुनि जा भगत कंवरराम साहब सिंधी जंहिं बि कोने में आहिनि दुनिया जे, जंहिं बि कुंड कर्श में वेठा आहिनि, उते सेलिब्रेट कनि था। छाकाणि त आई एम गेसिंग कि अगरि तव्हां ॿियनि अलॻि अलॻि कम्यूनिटीज़ जे विच में आहियो ऐं सिंधी कम्यूनिटी जो कोई सेलिब्रेट थो थिए संत महात्मा,
त आई एम श्योर कि आसे पासे वारनि कम्यूनिटीज़ खे बि उन बारे में ख़बर पवंदी हूंदी। जीअं हिते लोकमान्य तिलक जे महिल गणपति फेस्टिवल चालू कयो हुयो ऐं असां पार्टीशन जे करे हिते आया हुया, त उन्हनि खे ॾिसी करे राम पंजवानी सर चालू कयो झूलेलाल जो बि सेलिब्रेशन ऐं चेटीचंड ते वॾियूं प्रोसेशन्स कढणु। त आई थिंक इट्स अ वेरी इंट्रस्टिंग थिंग कि सभु कम्यूनिटीज़ हिक ॿिए जे संतनि महात्माउनि खे रिस्पेक्ट कनि ऐं उन्हनि जे बारे में ख़बर पए ईअं वर्सियुनि जे थ्रू, बर्थडेज़ जे थ्रू। तव्हां बि मूंखे ॿुधायो तव्हां कहिड़े शहर में रहंदा आहियो। अगरि तव्हांजे शहर में बि भगत कंवरराम साहिब जो बर्थडे या वर्सी मल्हाई वेंदी आहे ऐं कीअं थींदो आहे सेलिब्रेशन, तव्हांजो छा एक्सपीरियंस रहियो आहे। मुंहिंजो त अॼु फर्स्ट टाइम हुयो। आई एम वेरी हैप्पी कि मां इहो अटेंड कयो। उन्हनि जा असां गीत ॻाया गॾिजी करे, वरी पोइ उन्हनि जा जेके इहे फेमस आहिनि कुंवर उहे मूंखे मिलिया। त आई कांट वेट टू ईट दिस घर वञी करे। एंड माण्हुनि सां मिलणु मिलियो, यू नो, गॾिजी करे असां भगत साहब खे यादि कयो, कंवर साहब खे यादि कयो। हा, ऐं प्रोफेसर दयाला शाह इहो बि चयूं कि उन्हनि खे भगत कंवरराम साहब लोली ॾिनी हुई। आई वॉज लाइक ओ माई गॉड, एॾी वॾी ॻाल्हि आहे। त आई कुडंट बिलीव कि मां प्रोफेसर दयाला शाह जे अॻियां बीठी आहियां, हो उन्हनि माण्हुनि सां मिलिया हुया। मुंहिंजे लाइ ॾाढो हीअं वॾी ॻाल्हि हुई। एनीवे, मां ॾाढी ख़ुशि थी आहियां। अगरि तव्हांखे हीउ वीडियो वणियो त प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, आंगूठो वारो दॿायो, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, ॻाढ़े बटण खे दॿायो, घंटी बि वॼायो हुन पासे। एंड कमेंट्स में मूंखे ॿुधायो तव्हांखे भगत कंवर जी वर्सी सेलिब्रेशन कीअं लॻी। अगरि कॾहिं तव्हां उल्हासनगर में आयो त प्लीज़ हिन चौंक ते अचिजो, मथो टेके वञिजो, ॾिसी वञो उल्हासनगर जो इहो पार्ट ऐं इहो हिसो शहर जो। बाय।